असां मौजूद आहियूं गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल सकरन जे सैयद शबीर अमन शाह ऑडिटोरियम हॉल में, जंहिंमें नेब सखर पारां करप्शन के ख़िलाफ़ आगाही सेमिनार मुनक़द कयो आहे, जंहिंजी मेज़बानी टीओ सेकेंडरी सकरन नूर अहमद जमाली साहब ऐं हाई स्कूल सकरन जे हेडमास्टर मोहम्मद इलियास खानदादा जिन कई आहे। अचो त हिते जे महिमाननि खां ऐं उस्तादनि खां पुछूं था त उहे वधीक इन बारे में छा था चवनि। शैतान रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नूर अहमद जमाली टीओ सकरन। जीअं त हीअ जेका प्रोग्राम आहे उहो आहे एंटी करप्शन, करप्शन के ख़िलाफ़ रिश्वत आहे छा, उन लाइ सखर नेब जे मिस्टर नजमुद्दीन आहे जोणे जो उन जे तरफ़ां रखायल आहे। ऐं उन में उन चयो आहे त तव्हां इहा जेको प्रोग्राम आहे उन में ॿारनि खे या पंहिंजे इलाइक़े जे जेके बि शयूं आहिनि उन्हनि में तमामु घणी जेका आहे मिक्स या मसालो थियो आहे उन खे तव्हां ॿारनि जे मार्फत आगाही ॾियारियो त उहा शइ हर जाइ ते पहुचे ऐं उहे ॿार तव्हांजा सुजाॻ थियनि ऐं ॻोठाणा सुजाॻ थियनि। ॿारहाड़ी जा ॿार तक़रीबन फोकस रखियो आहे त ॿारहाड़ी जा ॿार तव्हां हिते घुरायो। उन लाइ असां जेके बि असांजे स्कूल जा हाई स्कूल आहिनि ऐं मिडिल स्कूल आहिनि ऐं ॿिया जेके BDS स्कूल आहिनि उन्हनि मां असां ॿार घुराया आहिनि ऐं नंढड़ियूं वॾियूं उन्हनि जो फोकस आहे त हिकु एसे लिखनि ऐं ॿियो स्पीच ऐं टीं आहे करप्शन लाइ हिकु पेंटिंग कनि। उहे जेके आहिनि कराए मुक़ाबिलो कराईंदासूं ऐं उन में ॿारनि खे हिमत अफ़ज़ाई लाइ ॿारनि खे इनाम ॾिना वेंदा। ऐं उन खां पोइ वरी ॿियो जेको प्रोग्राम आहे उहो थींदो नवाबशाह ज़िले में ऐं उतां खां वरी सखर में ई मुक़ाबिलो थींदो इंशा ताला। असां चऊं था असांजो सखर जेको तालुको आहे ॿार ज़हीन आहिनि ऐं अॻिते बि इनाम वठंदा ऐं आगाही बाबति वधीक ॼाण असांखे ॾींदा। महिरबानी। राजपूत एक्स डिविजनल पेडिशन गस्टा शहीद बेनज़ीराबाद। आज का ये जो प्रोग्राम है जो एंटी करप्शन के हवाले से सखर रीजन एंटी करप्शन सखर रीजन की तरफा अवेयरनेस प्रोग्राम है जो ॿारनि खे करप्शन के ख़िलाफ़ जेका है अवेयरनेस ॾियणी आहे। जो हींअर जो करप्शन सॼे माहौल में सराहियत करे वही आहे, एक नासूर बणिजी वियो आहे। इन जे हवाले से ॿारनि खे इहो ॿुधाइणो आहे त भई हिकिड़ो ग़लति अमल आहे ऐं इन खे हींअर ई खां ॿारनि खे जे असां अवेयरनेस ॾींदासीं त अॻिते हली इंशाल्लाह हिकिड़ो बहितरीनु माशरो ठहंदो। इहो हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम आहे त एंटी करप्शन सखर रीजन जी तरफ़ां अवेयरनेस प्रोग्राम जेको इहे अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि त ॿारनि खे कुझु ॼाण मिले इन जे हवाले सां। ऐं इहो मुख़्तलिफ़ तक़रीरनि जे हवाले सां पेंटिंग्स जे बि तरीक़े सां ऐं स्पीचिस उन तरीक़े सां इन्हनि ॿारनि खे पंहिंजा इज़हार कंदा। हिकिड़ो बहितरीनु ॿारनि खे ॼाण मिलंदी ऐं सुठो प्रोग्राम थींदो इंशाल्लाह। मोहम्मद इलियास खानदादा हेड मास्टर गवर्नमेंट हाई स्कूल सकरन। ये नेब सखर की तरफ से मुहिम है कि करप्शन के ख़िलाफ़ आगाही की, और ये बच्चे जो है मुस्तकबिल के मेमार होते हैं, आगे चलकर इन्हें ही मुल्क की जो है बागडोर संभालनी है। हमें इनको ये आगाही देनी है कि करप्शन से जो है कौमें तबाह हो जाती हैं। करप्शन एक बहुत बड़ी लानत है। अल राशी वल मुर्तशी कल्लाहुमा फ़ी अल नार। रिश्वत लेने वाला रिश्वत देने वाला दोनों जहन्नुमी हैं। और एक आयत का जो है मफ़हूम है, जैसे हमारे एमाल होंगे ऐसे ही हमें हमारे हुक्मरान मिलेंगे। तो हमें कोशिश करनी है अपने आप को जो है ख़ुद एहतसाबी करना है और ये बच्चों को ये सिखाना है कि हम जो है ये करप्शन ना करें और ना ये अपने एमाल अच्छे करें। जब हमारे एमाल अच्छे होंगे तो इंशाअल्लाह ताला हमारा मुआशरा भी अच्छा हो जाएगा और हमारा जो है ये शहर भी अच्छा होगा, हमारा ज़िला भी अच्छा होगा, हमारा सूबा भी अच्छा होगा, हमारा मुल्क भी अच्छा होगा और इंशाअल्लाह ताला फिर हमें हुक्मरान भी अच्छे मिलेंगे। तो ये पैगाम है तमाम बच्चों के लिए कि भाई ये जो है इस पर अपना ईमान रासिख कर लें कि इस आयत की तरह कि जैसे हमारे एमाल होंगे वैसे हाकिम मिलेंगे। इस पे अगर हम फोकस करेंगे तो इंशाअल्लाह ताला हम जो है अक़वाम आलम में एक बुलंद मुकाम पाएंगे। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जे शबीर अहमद शाह ऑडिटोरियम हॉल में जेको करप्शन के ख़िलाफ़ अॼु जागरता सेमिनार हो नेब सखर जे पारां। उन में उस्तादनि बि ॻाल्हायो ऐं शागिर्दनि में इंतिहाई ख़ूबसूरत तक़रीरूं कयूं जिन खे आख़िर में इनामात बि ॾिना विया। कैमरामैन एहसन भट्टी सां गॾु काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।